बाबा, हमारी वजह से किसी को दुख न पहुँचे, वो कैसे हो? अगर तूं कंहिंजे दुख जी चिंता करींदो त तूं जीवन में कॾहिं बि अॻिते न वधी सघंदी। अगर तोखे अंदर में इहो सूर खावे ई थो पियो, हिते इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ सूर खाईंदो कि मुंहिंजी ॿोलीअ सां कंहिंजी दिलि न ॾुखे, इहा प्रार्थना असां परमात्मा सां करे सघूं था पिया, पर हिनखे रोके न सघंदासीं। ऐं इहो करण बि ज़रूरी आहे। जेसिताईं तूं न कंदे, तुंहिंजे अंदर में अगरि इहो वीचार आयो आहे कि मूंखे इन धणीअ खे दड़का ॾियणा आहिनि या कुझु अशब्द ॻाल्हाइणो आहे, जेसिताईं तूं न ॻाल्हाईंदे तेसिताईं इहा शइ तुंहिंजो पीछो न छॾींदे। कर्म, अगरि कर्मनि जी सज़ा खां भउ थो थिए त जेको तुंहिंजे अंदर में अचे थो न, जेको तुंहिंजो मन चाहे थो पियो, उहो हाणे हिन महिल हींअर ई करे छॾ, भली दिलि ॾुखे। उहो कर्म नंढो, अगरि तूं अंदर में रखे करे पूर पचाए त उहा घृणा वधंदी वेंदी। उहा वधी वधी जंहिं ॾींहुं फाटी न बम वांगुरु फाटंदी, उहा सर्वनाश ई कंदी आहे। तोखे अगरि हिन महिल ई कंहिंसां ग़लति करिणो अथई त करे ख़तमु कर, वापसि उहे शयूं ठही सघंदी। तुंहिंजे मुख मां जेकी शइ निकिती आहे उनखे तूं वापसि खणी त न सघंदी, या उनखे चईसि तोखे मां अॼु गार ॾिनी में तूं मूंखे वापसि गार करे छॾ, उहो तोखे वापसि करे सघंदो? कॾहिं बि न करे सघंदो। तोखे अगरि रही रही करे इहो अहसासु थियणु चालू थियो अथई कि मुंहिंजी ॿोलीअ सां कंहिंखे दुख पहुचे थो पियो, इहो अहसासु थियण बि ॾाढो वॾो प्लस पॉइंट आहे। मतिलबु तुंहिंजे अंदर जो जेको प्रेम वारो परमात्मा आहे उहो एक्टिवेट थियणु चालू थी वियो आहे, उनजो कमु थियणु चालू थी वियो आहे। अगरि तोखे इहो अहसासु थिए थो कि मुंहिंजी ॿोलीअ सां कंहिंजी दिलि दुखे थी, त हुन परमात्मा जे उजागर थियण ताईं इहो कर्म तूं करे सघीं थो। जेतिरा दफ़ा तुंहिंजे अंदर में इहो कर्म अचई तूं कर, न कने पाण खे बि विञाईंदे, ॿिए खे बि विञाईंदे, टे खे बि विञाईंदे, चोथे खे बि विञाईंदे। अॼु हिकिड़ो उदाहरण आहे, अॼु पूनम खे प्रिया लाइ वैर थो अचे पियो, उहो हुनखे साम्हूं नथी चई सघे कि हुनजी दिलि ॾुखंदी। अॼु पूनम उनखे न चई करे कंहिं टे माण्हूअ खे ज़रूरु शामिल कंदी पंहिंजी लय में, उन सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदी। हे हिन मूंसां ग़लति कयो अथई, पर मां छा चवांसि, मुंहिंजो ई ज़मीन थो खाए, मुंहिंजो ई परमात्मा साथ नथो ॾे, मूंसां ई ग़लति थी वेंदो। इहे पंहिंजे अंदर जा पूर पचाइण आहिनि, ऐं असां जीवन भर पूर ई पचाईंदा आहियूं। उन पूर पचाइण वारी दुनिया खां ॿाहिरि निकिरो, असल ऐं नकल खे सुञाण। असां नकल में जीअंदे जीअंदे असल में जीअण ई विसरी विया आहियूं। असल में जीअण जी कोशिशि कर। असां पंहिंजो जीवन बनावटी करे छॾियो आहे कि अॼु हीअं हले थो न त मां बि हीअं हलां, इन जी वाह वाही थिए थी न, मुंहिंजी बि थींदी। अॼु हे सालो सुठो ॻाल्हाए थो, मां बि हिन वांगुरु ॻाल्हायां, मां बि सुठो ॻाल्हाए सघां थो पियो। तूं ॻाल्हाए सघीं थो, तुंहिंजे अंदरि उहे मणिया आहिनि, सभिनी जे अंदरि उहे मणिया आहिनि। कोई उन परमात्मा खां छुटियल न आहे, सभिनि जे इर्द गिर्द परमात्मा आहे, सभिनि जे अंदर में परमात्मा आहे। तूं उन खां परे न ई तुर बि।
अगर हो ॻाल्हाइण चालू करे तो पियो, अगर तुखे कंहिंजे प्रति ईर्षा अचे थी तो तू चई करे ख़त्म कर। हिकु दफ़ो दिलि दुखंदी, 2 दफ़ा डुकंदी, 3 दफ़ा भी डुकंदी, 4 दफ़ा भी डुकंदी, 5 दफ़े में तुंहिंजो ज़मीर पंहिंजे लेखे पाण जागी वेंदी। इहो कूड़ मां कयां कंहिंसां थो। अॼु तूं कंहिंखे तकलीफ़ पहुचाइण वेंदी त तूं पंहिंजी तकलीफ़ खे वेलकम तो करी पियो, उनजो स्वागत तो करी। तूं उनजे लाइ कुझु बि न करे सघंदी, उनजो तूं कुझु बिगाड़े बि न सघंदी। तुंहिंजी ॿोली उनखे ग़लति लॻी, ठीकु आहे, हिकु ॾींहुं ग़लति लॻी, ॿिए ॾींहुं ग़लति लॻी, 3 ॾींहुं ग़लति लॻी, 4थे ॾींहुं रस्तो ई मुड़ाए वेंदो, रस्तो ई घुमाए वेंदो, तुंहिंजे साम्हूं ई न ईंदी। त हिन में नुक़सानु कंहिंजो आहे? जेको तोखे रस उनखे ॻाल्हाए करे मिलई थो, उहो बि त न मिलंदी। तुंहिंजो ज़मीर पाण ई जाॻंदो, इन जो इंतज़ारु कर। हुन जे के में थोड़ी सी देर आहे, पर अंधेर कंहिंजे लाइ बि कोन्हे। हुन पंहिंजे ॿारनि खे पैदा कयो अथई, हर हिकु शइ उपलब्ध कराई अथई, हर कंहिंखे मन ॾिनो अथई, हर कंहिंखे दिमाग़ ॾिनो अथई, हर कंहिंखे खाइण लाइ मुंहुं ॾिनो अथई, हर कंहिंखे साहु खणण जी व्यवस्था ॾिनी अथई, हर कंहिंखे ॿुधण जी व्यवस्था ॾिनी अथई, हर कंहिंखे हलण जी व्यवस्था ॾिनी अथई। उन असांजे जीवन में संगीत पैदा कयो आहे। उन संगीत खे असां विञाए करे इन्हनि थोड़ी सी गंदियुनि ॻाल्हियुनि में वञी करे कंहिंसां मन मुटाव करे वञो, कॾहिं बि न। तूं हाली ॻाल्हाए वञ जेसि ताईं तुंहिंजे अंदर में अचई थो। इहा हिकिड़े ॾींहुं पाण ई सही थी, उनजी चिंता तूं न कर। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।